वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व सहाबिहि व अहब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिक्मा सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अंधन अंधकार सजन लधो सोजरो अंधन अंधकार सजन लधो सोजरो प्यादा वनी पार पहुता सबरिया की नसवार पुर मोहब्बत सान मिहार लथा लतीफ हमदई सना खाबाद लायके सद इज़्ज़त व एहतराम मीर महफिल व सदर जलसा हज़रत अल्लामा व मौलाना उस्ताज़ुल असातिज़ा मखदूम मोहसिन आले सुन्नत अमीर आले सुन्नत अलहाज क़िबला सईं हाफिज़ हाजी मोहम्मद अलमारूफ शाइन आले मिठो खलीली नक्शबंदी मुजद्दिदी दामत बरकातुहुल आलिया अजो के हिन बावकार प्रोग्राम जी सुवा ऐं सिंगार स्टेज जलवा अफरोज कसीर तादाद में आली मर्तबत उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम व सादात किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने ज़ीवकार ऐ मौजा प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तों अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक मुक़द्दस कलाम मां चंद कलिमात तलावत करण जो शरफ हासिल कयो आ जिनजी रोशनी में चंद मारूज़ात चंद मोहब्बत जो गालियों अर्ज करण जो इरादो आ। अल्लाह ताला जे दरबार में दुआ आहे के खालिक़े कायनात मो गुनाहगार अदना हकीर के मज़कूरा कलिमात जो तर्जुमो उन्हीं सा मुतालिक चंद गालियों अवां ताईं पहुंचाण जी अल्लाह करीम के हिम्मत ऐ तौफीक नसीब फरमाए। प्यारा दोस्तों अल्हम्दुलिल्लाह अज तवाए असांजे खुश नसीबे आ
जो रब्बुल आलमीन अवाए असा के हिन जगह ते जमा फरमाए पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिक्र पाक ॿुधण जे सआदत नसीब फरमाई है। दोस्तों इन दुनिया अंदर कई महफिलों, कई प्रोग्राम, कई इज्तिमात, कई मुझा दोस्त बुजुर्गो प्रोग्राम थींदा आहिन, पर वाहिद प्रोग्राम, वाहिद महफिल हिय जिक्र मुस्तफा आहे, हिय मिलाद मुस्तफा जी पाक महफिल आ जिनजे ला चयो वेंदो आ त आते हैं वो ही जिन्हें सरकार बुलाते हैं। अवा पान कौन आया हो, अवा के मुझे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरायो आ। मुझा दोस्त तो जेके घुरायो वेंदो आ उनके खाली हथे न मोटाइबो, इंशाअल्लाह खाली झोल खणी आया हो, पर जडे मोटंदा सो त अल्लाह पाक जे रहमत सां भरे पोइ मोटंदासी। मुझा दोस्त हिय उहा महफिल आ जो हजरत अल्लामा शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो, जे जगह ते, जे घर में, जे मस्जिद में, जे मदरसे में, जे मकान में महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिक्र पाक जी मिलाद शरीफ जी महफिल थींदी आ, साल भर उन जगह ते अल्लाह तबारक व तआला जी रहमत नाज़िल थींदी आ। सजो साल अल्लाह पाक जी रहमत ते वसंदे आ। छाजे ला रहमत वसंदे आ, उहा इन जे ला वसंदे आ जो जिते मुझे महबूब जो मिलाद थींदो आ, आमना जो लाल नबिन जो सरदार उन महफिल में तशरीफ फरमा थींदो आ। मुझा प्यारा दोस्तों यह महफिल मिलाद असा के चयो तो वने त अवा नबी पाक जो मिलाद करो था, हालांकि हजरत अबू बकर न कयो, हजरत उमर को न कयो, हजरत उस्मान को न कयो, हजरत अली को न कयो, अवा वरी उन्हनि का भी वडा आशिक आयो छा जो नबी जो मिलाद था कयो। मुझा दोस्त असा उन्हनि के चवंदा आहियूं त हजरत अबू बकर सिद्दीक बाद आ, हजरत अमीर उमर बाद आ, हजरत उस्मान मौला अली मुश्किल कुशा बाद आहिन। सब का पेरी पेरी पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद पाक जी महफिल अल्लाह तबारक व तआला जी जात बाबरकात पान मुकर्रर फरमाई आहे। सुभान अल्लाह, नचे सुभान अल्लाह। बारे का पुछा हूं भी तकरीर जो टाइम कोन होंदो आ, मुखे साईं फरमायो बस ॾिस जे जमात साथ दे त ॻाल्हा, जे जमात हथ मथे खणे त सलाम पढ़े दुआ करो। अब जेको थकी पियो सो जोर सां चवे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों, अरे स्टेज वाला ही थकी। वजह दोस्तों सब का पेरी पेरी महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद अल्लाह तबारक व तआला जी जात बा बरकात पान मल्हाई। हाने मुझा दोस्त बुजुर्गो थोड़ी तशरीह करे पो मां पंहिंजे मौजू ते अचां। हाने मिलाद चइबो छा खे? मिलाद उन महफिल के चइबो वा जंहिंमें कुरान जी तिलावत अचे, जंहिंमें नबी पाक जी नात पढ़जे, जंहिंमें मुझा दोस्त बुजुर्गो महबूबन करीमन जा फज़ाइल, महबूबन जो शान, महबूबन जो मकाम, महबूबन जा मौजज़ात, महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला जी जात बा बरकात जेके बुलंदियों ऐं रिफ़ातूं ॾिनियूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र करण के महफिल मिलाद चयो वेंदो आहे। अब इयो होंदो आहे न, हाने सब का पेरी कुरान करीम में अल्लाह ताला जी जात बा बरकात फरमायो व इज़ अखज़ल्लाहु मीसाक़ल नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा
जाअकुम रसूलुम मुसद्दिकुन लिमा माअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए मुझा प्यारा महबूब याद फरमा ओ आलम अरवाह जो जलसो जे जलसे में रब करीम 1,24,000 कमो पेश अंबिया मुरसलीन के जमा फरमाए उन्होंने नबिन कामा पको वाए दो वरतो अय मुझा प्यारा नबियो अवा दुनिया में वींदो अवा के किताब मिलंदो उम्मत मिलंदी अवा के रिसालत मिलंदी अवा के शरीयत मिलंदी सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुन लिमा माअकुम वो अवा का बाद में मुझे प्यारे महबूब पाक ईंदो जेको अची अवा जी तस्दीक फरमाईंदो ऐ मुझा प्यारा नबियो जॾहिं मुझो ओ शान वारो हबीब अचे त पोइ अवा पंहिंजो प्रोग्राम न हलाइजो अवा पंहिंजी शरीयत न हलाइजो अवा पंहिंजो तरीक़ो न हलाइजो बल्कि अखियूं बंद करे मुझे महबूब ते ईमान आणजो ऐं मुझे हबीब जा मददगार थिजो रसूलुल्लाह जा मददगार थिजो ऐं मुझे महबूब जे बेड़े में सवार थिजो जेको रसूलुल्लाह जे बेड़े जो सवारा उन जो दुनिया आखिरत में बेड़ो पार आहे। अल्लाह ताला जी ज़ात 1.25 लख नबियन के घोरायो उन नबियन जे साम्हूं अल्लाह पाक पंहिंजे महबूब जो शान बयान फरमाए ऐ मुझा नबियो ही मुझो हबीब ईंदो जेको बास तखलीक कायनात मुझो महबूबा हिन जे करे मां रब पाक जग जहान बनाया आहिन बेटा साफ़ फरमाए साहिर जा सिंगार अन लेकिया अग हुया नका कुन फयकून हुए न हुई बी पचार न की सूरज हो न की चंद हो न हुई तो ही दे तवार तने मोहब्बत साण निहार यार लाया लते और मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों को आलम अरवाह में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तमाम नबियन सगोरन का वाइदो वरतो वो अल्लाह पाक जा तमाम अंबिया जदे दुनिया में आया मुझा दोस्त जिते अल्लाह जा नबी पंहिंजे नबुवत जो पैगाम ॾींदा हा पंहिंजे शरीयत जा अहकाम ॿुधाईंदा हा उते इहे बि चवंदा हा ऐं असां ते कलमे पढ़ण वारो असां जो कुछ चयो वा इहो हक़ आहे सच्चा पर जेकॾहिं असां जी मौजूदगीअ में या असां खां बाद में आमिना जो लाल अचे वञे त पोइ असांजे पुठियां न लॻजो अवा अखियूं बंदि करे मदीने वारे मीर जा गुलाम थिजो। हर नबी पंहिंजे उम्मत खे ये पैगाम दिनो अल्लाह तबारक व तआला जो प्यारो नबी हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ये पैगाम दिनो कौम अर्ज कयो या आदम अलैहिस्सलाम अवा अल्लाह जा नबी आयो अवा अबुल बशर आयो इंसानियत जे इब्तिदा अवा का थिया अवा का वधीक शान वारो तकेर भी नाए मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत आदम अलैहिस्सलातु सलाम फरमायो ऐ मुझी कौम याद करो अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात हिय कायनात मदीने वारे मीर जे सदके बनाए आहे रब पाक उन महबूब के जे पैदा न करे हा त न मां आदम हुजा हा न तव्हां हुजो हा न रब्बुल आलमीन पंहिंजो रब हुअण बि ज़ाहिर करे ये तमाम नजारो जहान जो
रब पाक उन हबीब जे सदके बनायो। प्यारा मुसलमान भाइरो, हजरत आदम अलैहिस्सलाम फरमायो अदा मां भी 350 साल रुमंदो रहियोसि। रब पाक खां पे दुआऊं घुरियो, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकुनन्ना मिनल खासिरीन। अल्लाह पाक जो नबी दुआ घुरंदो रहियो आहे। 350 साल गुज़री विया पर रब पाक राज़ी को नथो थिए। रुवंदे रुवंदे अखियुनि मां गोड़ा वाहींदे रुखसारनि ते नाला निशान बणिजी विया। 350 साल खां बाद में रब तो फरमाए फतलक़ा आदम मिन रब्बिही कलिमात। रब तो फरमाए तो आदम अलैहिस्सलाम जे दिल में मां रब पाक कुछ खास कलमा दाखिल कया। पोइ आदम अलैहिस्सलाम के मां रब करीम खास गाल याद ॾियारे। ऐं प्यारा आदम 350 साल दुआ घुरंदे रब्बना ज़लमना अनफुसना वारे दुआ घुरंदे घुरंदे दिलनि ते रुखसारनि ते निशान नाला बनाए छॾिया अथई। हाणे दुआ जा लफ़्ज़ तब्दील कर हीअं दुआ घुर। उहा दुआ कहिड़ी हुई? रब पाक सिखाए आदम अलैहिस्सलाम घुरे। अल्लाह जे नबी अर्ज़ कयो अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रब्बल आलमीन। मां तुंहिंजी बारगाह में मदीने वारे साईं जो वास्तो ॾेई करे दुआ थो घुरा, मुंहिंजी ख़ता के माफ़ फरमा। ग़ैब मां आवाज़ आए कद गफ़रतु लक या आदम। ऐ प्यारा आदम मां रब पाक तुंहिंजे माफ़ीअ जो ऐलान कयो आहे। अल्लाह पाक माफ़ फरमायो। कुरान में रब फरमायो तो फतलक़ा आदम मिन रब्बिही कलिमात। रब तो फरमाए तो वे कलमा आदम अलैहिस्सलाम के असां दिल में विधा, असां पाण वो ॻाल्हि उनखे यादि ॾियारी। पर जॾहिं उन्हें कलिमातन सां हजरत आदम अलैहिस्सलाम दुआ घुरी, रब पाक सवाल फरमायो। अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात फरमायो व कैफ अरफ्त मुहम्मदन व लम अखलुकुहु। ऐ मुंहिंजा प्यारा नबी आदम अलैहिस्सलाम तो मदीने वारे मीर के कीअं सुञातो वा जॾहिं मां अञा उनखे ज़ाहिर न कयो वा, अञा उनखे दुनिया में आंदो न आहे। रब पाक जो नबी तो फरमाए मुझा मौला लम्मा नफख्त फी रूहे व रफअतु रासे व राइतु मक्तूबन अला कवाइमिल अर्श ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अर्ज कई मुझा मालिक मिठा जॾहिं तो मूंखे पैदा फरमाए मुझे अंदर पंहिंजे कुदरत वारी रूह फूके ऐं मां आदम अलैहिस्सलाम जो अखियूं खोलियो वो ॾिठो अर्श अज़ीम जे सुतूननि ते जिते तो रब पाक जो नाले मुबारक लिखियल हो। तुंहिंजे नाले सां गॾु तुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जो बि नालो लिखियल हो। ओ मुंहिंजा मौला उन खां बाद तो मूंखे जन्नत में मोकिलियो। जन्नत में वञा मूं ॾिठो जन्नत जे हर हूर जे पिशानी ते, हर गुलमान जे सीने ते, हर जन्नत जे फल ते। मुंहिंजा मौला मां जे तरफ़ भी निगाह पे कई त मोहम्मद ही मोहम्मद हो। हज़रत ताजदारे मकली तो फरमाए त ॾिठम जंहिं भी नज़ारे में उते तस्वीर हुई तुझी, ॾिठम जंहिं भी नज़ारे में उते तस्वीर हुई तुझी। पढ़ियम जे जो भी खत खोले उहा तहरीर हुई तुझी, ॾिठम जंहिं भी
नजारे में अजते बीवा ऐसे उठियो फसाहत सा बलागत सा जिते बीवा ऐसे उठियो फसाहत सा बलागत सा बुधम झूमी उन यखे जो उहा तकरीर हुई तुझी ॾिठम जंहिं नजारे में। मुझा प्यारा मुसलमान हजरत आदम अलैहिस्सलाम अर्ज कयो मुझा मौला जे भी नजारे में मां नजर कए मूंखे तुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम ही नजर आयो हो। अल्लाह करीम फरमायो सदक़त या आदम, सोना आदम अलैहिस्सलाम तो सच चयो वा लौला मोहम्मद मा अजहर तो रबूबिया। जे कदे मदीने वाले साईं के आणन मकसद न हुजे हा त मां रब पाक पंजो रब हुअण भी जाहिर न कया। तो मुझा प्यारा मुसलमान भा हर नबी पंजे दौर में आदम अलैहिस्सलाम पंजे जमाने में पंजे अंदाज में हजरत शीस अलैहिस्सलाम पंजे दौर में पंजे अंदाज में जिक्र मुस्तफा जी महफिल मुनक़िद कया। ज़मानो हलंदो रहियो वा जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम जो ज़मानो आयो वाह मुझा करीम रब तुंहिंजो शान कीअं तो पंहिंजे यार जो तो ज़िक्र बुलंद फरमाए। अल्लाह पाक खे मालूम हो आसमान ते मलाइक ज़िक्र कंदा आहिनि मां रब पंहिंजे यार ते सलातो पढ़ंदो आहियां। ज़मीन जे मथां इंसान जिन शजर हजर मुझे यार जो ज़िक्र कंदा पर जॾहिं नूह अलैहिस्सलाम जे कौम जे मथां अज़ाब सैलाब आयो ज़मीन मां पानी मथे आयो आसमान मां पानी हेठ आयो मुझा दोस्त वॾियूं वॾियूं जॻहियूं बुॾे वियो वॾा जबल बुॾे विया वॾा पहाड़ बुॾे विया मुझा दोस्त पानी जे हुक्मरानी हुई। अल्लाह जे नबी हज़रत नूह अलैहिस्सलाम जे बेड़े जॾहिं ज़मीन आसमान जे विच ते पहुतिया त उन बेड़ीअ में मुझा दोस्त जुम्बश पैदा थी वया उन बेड़ीअ में हरकत पैदा थी वया उहा बेड़ी भौर भंवर में अची वया हीअं फिरे पे करीबा जो बेड़ी ऊंधी थी पवे। अल्लाह जे नबी नूह अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मुझा मौला जे बेड़ू हुई त पोइ ज़मीन तां मथे न आणी हा त पोइ हिन बेड़ीअ में न चाढ़ी हा हाणे बेड़ीअ में विहारे ज़मीन आसमान जे विच ते आणे हाणे बेड़ीअ खे पोइ नदीअ ॿोड़ण जो प्रोग्राम आहे छा। मुंहिंजे रब पाक फरमायो नूह अलैहिस्सलाम अगर बेड़ो सलामतीअ सां पार उकारण चाहिए तो त पंहिंजे बेड़ीअ जे अॻियां ऐं पुठियां मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो नालो मुबारक लिख त तुंहिंजो बेड़ो सलामतीअ सां तरे पवे। अल्लाह या रसूल अल्लाह अचार या अली दम दस्तगी मुझा दोस्तों हजरत नूह अलैहिस्सलाम जी बेड़ी कश्ती मुबारक जमीन व आसमान जे विच ते पहुती। अल्लाह पाक फरमायो नूह अलैहिस्सलाम मुझे महबूब पाक जो नामे नामे इसमें गिरामी लिख। हजरत नूह अलैहिस्सलाम जॾहिं मुझे महबूब पाक जो नालो मुबारक लिखियो वा मुझा दोस्त बेड़ी त साक़त थी वई आहे पर बेड़ीअ जे अंदर जेके मौजूद हा उन्हनि जॾहिं तुंहिंजे मुझे हबीब जो शान ॾिठो वा जॾहिं रब पाक जी मोहबत जो इज़हार ॾिठो वा तॾहिं सभु पिया चवनि मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहे आ मुस्तफ़ा शान अव्हां जो शाहे आ
अज ताई अहड़े रब तो जहड़े अज ताई अहड़े रब तो जहड़े तस्वीरन के जी ठाही आ मुस्तफा शान अमा जो शाहे आ दावर जा दीदार अमा आया नजर अनवार अमा तो के डिठो जे रब के डिठो ते तो के डिठो जे रब के डिठो ते कुरान दिनी गवाही आ मुस्तफा शान अमा जो शाहिया और मुझा प्यारा मुसलमान भा ये जिक्र रसूल जो महफिल हुयो कदे आदम अलैहिस्सलाम पे मुनाकिद करे कदे शीस अलैहिस्सलाम पे मुनाकिद करे कदे नूह अलैहिस्सलाम जमीन आसमान जे विच ते अल्लाह जे हबीब जो पे जिक्र पंजे उम्मत के बुधाए कदे मूसा अलैहिस्सलाम मुझा दोस्त पंजे तौहीद ए रिसालत जो पैगाम दई करे ए आखिर में चवे ऐ दोस्तो जेको मूं तव्हां के पैगाम ॾिनो आहे हक़ आहे सचा पर जे कॾहिं मूंखां बाद में नबियुनि जो इमाम अचे वञे आमिना जो लाल अचे वञे त पोइ मुंहिंजे पुठियां न हलिजो पोइ मुंहिंजी ॻाल्हि न मञिजो पोइ आमिना जे लाल जा गुण ॻाइजो उन हबीब पाक जे बेड़े में सुवार थी पइजो जेकॾहिं आमिना जो लाल आयो ऐं अव्हां मुझे पैरवी करे तो उहा नाकाबिल कबूला छो त जॾहिं मदीने वारो मीर ईंदो त पोइ तख्त भी उन जो हूंदो ताज भी उन जो हूंदो हुकूमत भी उन जे हूंदे सिको भी उन जो हूंदो पोइ क़यामत ताईं हिन जहान में ज़िक्र भी उन लजपाल मोहम्मद करीम जो हूंदो अल्लाह जो कसम कदे कदे हजरत सैयदना मूसा अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम तुझे मुझे महबूब जो शान बुधाए 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 साईं जे मथा वजतारी चो पोंदी ही मुझा दोस्त वार मुबारक ये खड़ा थी पोंदा हा अखिन मां लुड़क गिरी पोंदा हा पर फरमाइंदा हा त मुझा मौला मुके तो उम्मत दिनी किताब दिनो रिसालत दिनी पंजो नबी बनायो कलीम बनायो तुझो जेको फैसलो आ मुके मंजूर आ मां खुश पर जे कदे मुखा पुछी हां न तकर मां तो के चवा मौला मुके नबूवत न दे मुके रसूलुल्लाह जो उम्मती बना हबीब जो उम्मती बना उन मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे जमाने में मुझा प्यारा मुसलमान भा एडो त जिक्र मुस्तफा आम हुयो एडो त जिक्र हबीब खुदा आम हुयो जो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो रवायत में ईंदो आ हजरत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम जो दौरा हिकड़ो शख्स गुनाहगार बदकार माइट बेजार अजीज करीब बेजार रिश्तेदार बेजार मरी गया के हुन के गुस्ल को न दिनो के कफन को न दिनो जनाजो के को न पढ़ायो कनी किचरे कुंडी में उछलाए छड़ियो मुझा दोस्तों बुजुर्गो मानो बेजार हा जो के उन के हथ न लाथो अल्लाह ताला जी जात बाबरकात हजरत नूह हजरत मूसा अलैहिस्सलाम दा पैगाम मोकलो ऐ मुझा कलीम नबी तुझे पारे में मुझो एक महबूब बानो वफात करे वो आहे मानो हुनन के नथा सुञाणन गुस्ल कफन नथा दिन पर मां रब जो तोके हुक्म कलीमुल्लाह उठो गुस्ल भी दे कफन भी दे ऐ जनाज़े नमाज पढ़ा ऐ ऐलान करे जेको हिन फकीर जे नमाज में शरीक थींदो वो बगैर हिसाब जे जन्नत में भी वो गुनाहगार एतरो हो जो अजीजन करीबन उन में हथ न विधो इन मां तव्हां अंदाजो लगाए तो केड़ो गुनाहगार
हींअर पाण में कहिड़ो बि माण्हू केॾो गुनाहगार हुजे पर जॾहिं मरी पवंदो त हुनजा 4 वारस निकिरी गुस्ल बि ॾींदा कफन बि ॾींदा ही एतिरो गुनाहगार हुयो जो को हिन में हथ न पियो हुजे अल्लाह जे नबी हजरत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम सोचो को वक्त जो गौसा को कुतबा को अल्लाह पाक जो प्यारे बानड़ो आहे जे ला रब पाक मूंखे हुक्म फरमायो पान आया बाजार मां ऐलान कंदे ऐ दुनिया वारो अल्लाह पाक के मञण वारो रब करीम जे ज़ात बा बरकात ईमान रखण वारो यार जे बगैर हिसाब किताब जे जन्नत वठण चाहियो था त पोइ अचो मुझे पुछा मां तव्हां के बगैर हिसाब जे जन्नत वठी ॾियां मुंहिंजा दोस्त माण्हू पुछण लॻे पिया सवे माण्हू जमा थे विया अल्लाह पाक निशान रही फरमाए किचरा कुंडीअ जे मथां आया हीअ जो किचरो हटाइण हिकु लाश निकितो आहे जॾहिं चेहरो साफ़ कयो त सभिनी जी दाह निकिरी वई यार हियो त को नेक न आहे हियो त को आबद न आहे हियो नमाज़ी बि न आहे हियो त बदकार आहे हिन मां पाड़ो बेज़ार अज़ीज़ बेज़ार रिश्तेदार बेज़ार खानदान वारा बेज़ार हियो वरी रब खे कीअं प्यारो थियो हिन जे जनाज़े में शिरकत जे करे अल्लाह पाक जो कीअं तो फज़ल थी सघे मेरा हाल मुंहिंजा दोस्त जनाज़ो कढाइण वारो अल्लाह जो नबी आहे हुन माण्हूअ खे गुस्ल ॾिनो वियो कफन ॾिनो वियो जनाज़े नमाज़ रब पाक जे कलीम नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम पाण पढ़ाई आहे जनाज़े नमाज़ साईं पढ़ाए हुन माण्हू जी तदफीन थिया दफन करण खां बाद में हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जी दरबार में आयो अर्ज़ कया मुंहिंजा मौला जिन जे लाइ हुक्म फरमायो हू त हुक्म जी तामील कया पर ज़ाहिर हू त गुनाहगार बदकार जे मां पाड़ो बेज़ार अज़ीज़ करीब बेज़ार हुन मां रिश्तेदार बेज़ार हुया ऐ मुंहिंजा मौला हुन जो कहिड़ी अदा तोखे पसंद आए हुन जो कहिड़ो तरीक़ो तोखे पसंद आयो मुंहिंजे रब पाक फरमायो कलीमुल्लाह इहो गुनाहगार हुयो बदकार हुयो पर हुन जी आदत हुई जॾहिं बि तोरे तो खोलींदो हो उन तोरे में जॾहिं मुंहिंजे महबूब नबी आख़िर ज़मा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक मोहम्मद ॾिसंदो हो त मुंहिंजे हबीब जे नाले मुबारक खे चुमी अखियुनि ते रखंदो हो मूसा अलैहिस्सलाम इनके मुझे महबूब जे नाले सां मोहब्बत हुई अदा ही नेक कोन हो हिन जी नेकन सां सोबत कोन हुई हिन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा वाइज़ ईअं हर वाइज़ तकरीर कोन ॿुधो हो जे ॿुधे हा त ईमान आणे हा नेकन में शामिल थिए हा मिरी किथां को ॿुधई मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो लेकिन हज़रत मूसा अलैहिस्सलाम एॾो त मुंहिंजे महबूब जो ज़िक्र मुंहिंजे हबीब जो शान मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे नाले मुबारक के आम कयो हो नेक त समझदा हा पर जेके गुनाहगार होंदा हा उन्हनि खे भी खबर हुई त ही उहो बरकत वारो नालो वा जंहिंजे वठण सां रुठल रब भी राज़ी थी पवंदो रब भी राज़ी थी पवंदो आहे और मुंहिंजा प्यारा मुस्लमान भा तो हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे अंदाज़ में हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे अंदाज़ में जीअं जीअं ज़मानो हलियो आहे अल्लाह तबारक व तआला जे प्यारे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो मिलाद ऐं ज़िक्र हलंदो रहियो आहे कॾहिं कहिड़े अंदाज़ में कॾहिं कहिड़े अंदाज़ में मुझे महबूब पाक जे ज़िक्र के रब्बुल आलमीन हर दौर में बुलंद ऐं बाला कयो आहे
हजरत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह वक्त जो अल्लामो इमाम ओ कामिल अकमल इमामा जे सुझागी जी हालत में 72 मर्तबा मुझे मदीने वाले मीर जो दीदार कयो कंजो दीदार अल्लाह जे हबीब पाक जो दीदार रब तोखे मुखे भी मदीने वाले मीर जी ज़ियारत नसीब फरमाए मुझा दोस्त यो रब्बिल अव्वल जो महीनो आ इन महीने में कसरत सा दुरूद पढ़ंदा करो कसरत सा सलात पढ़ंदा करो मुझे महबूब पाक जो इन महीने में बिलखुसूस पंजे गुलामन जे मता खुसूसी फजल ए करम थींदो वा मुझा दोस्त बुजुर्गो मुझे महबूब पाक जे मता सलात पढ़ंदा रहो मुझे महबूब ते सलाम पढ़ंदा रहो ए इया तमन्ना हुजे तो मौला तेसी न मार जेसी पंजे महबूब जो दीदार न करायो अथई हजरत फखर सादात शायर हफ्त ज़बा सैयद सखी साईं पीर ज़ैनुल आबिदीन शाह जिलानी रदी अल्लाह ताला नु फरमाइंदा हा जेको मानो रोजानो 313 मर्तबा मदीने वाले साईं ते सलात पढ़ी सुमंदो तेसी न मरंदो जेसी दुनिया में उन रसूलुल्लाह जो दीदार न कयो ये असा जड़ा कोन हा ये गालियो उन कामलन जो आहिन जिन पान सुजागी में मुझे दिलबर जो दीदार कयो जिन ज़ियारत कयो ओवे दसींदा व्या ओवे पैगाम दींदा व्या अल्लामा जलालुद्दीन सुयूती मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो तफसीर दुर्र मंसूर में लिखो वा पान फरमान था मुझे हबीब पाक जो जिक्र मुस्तफा करीम जो मिलाद हर दौर में सायाने शान साचो वा कदे अल्लाह जे नबी न करायो वा कदे अल्लाह पाक जे नेक साले मान न करायो वा पान फरमान था अब हजरत हबीब करीम जे विलादत बासादत का 1000 साल पेरी एक शाम जो बादशाह आए जो नालो तिब्बा हुमियरिया वडो बादशाह आए मुझा दोस्त मुल्क वो फता कदुवा फतोहार जो उनके शौक होदे जे को शहर फता कंदो उन मां हर शोबे सा वापसा मानो खणदे ये मानो खणदे ये बादशाह के पाक शहर में आयो है मक्के पाक में पोतो तहन जे काफिले में 450 या 4,500 आलम गड थी वया जेके मुख्तलिफ शहरन में हिन खया हा मुझा दोस्तों उन में हर मकतबे फिक्र सा हर हुनर सा वापसा मानो होया यो बादशाह मक्के पाक में आयो इन शहरन में जिता गुजरो वा माने हिन जा इस्तकबाल कया माने हिन जेला नारा हया माने हिन जेला गुल विछाया पर जडे मक्के में आयो वा हिन बादशाह जे मोह बेबी के कोन निहारो आहे यो जिते वने मानो नारा हण मक्के पाक में आयो के न्यारो भी कोन त केरा बादशाह के कावड़ लगी वजीर के कराची केड़ो शहर जी बादशाह यो मक्को पाका मुसलमानन जो मुकद्दस शहरा इते एक घर आ जेके खाने खुदा चबो वा ये मक्के वाला अरब सगोरा उन अल्लाह जे घर जा मुजावर मुहाफिज आहिन खिदमत गुजार आहिन दुनिया हिनन के झुक दिया एक जी कर्ज न कढंदा बादशाह चो अच्छा ठीक है ने के दसंदासी रात जो टेम थी बादशाह सुतो बादशाह जे नक मां कन मां अची गलीज बदबूदार पानी भई तकलीफ है बादशाह मरे मजा प्यारा मुसलमान हकीम आया तबीब आया डॉक्टर हाजक आया इलाज कंदा रहा पर जिया जिया दवा थिया बादशाह जो मर्ज वधे वयो मुंजा दोस्तों उन आलमन में जेके 450 या 4,500 हा उन आलमन में एकड़ो वडो आलम भी हो रईस उलमा मुंजा दोस्त उन बादशाह से मुलाकात कई ए बादशाह के दिसे चढ़ लगो बादशाह मौत
तुझी बीमारी के सुञातो आहे यो आसमानी मर्ज नाहे यो ज़मीनी मर्ज नाहे या का आसमानी शामत तो ते नाज़िल थिया हाणे हिकड़ो सुवाल तो पुछा गलत जवाब न ॾिजा मूंखे सच सच ॿुधाए जा चयाई मौलवी साहब पुछ पाण फरमाई भला हिते तो आयो वा तो गलत तको इरादो कोन कयो वा गलत का सोच तको न सोचिया बादशाह चयो मौलवी साहब हिकड़ो बि गलत इरादो कयो जॾहिं मके वारा मुझे इस्तक़बाल जे लाइ कोन आया जॾहिं मके वारनि मुझे मथा तवजा कान कई तॾहिं मूं चयो सुभाणे सुबुह थिए इहो काबो शरीफ़ मां माज़ल्ला शहीद थो कराया इहो काबो ॾारायां थो ऐं काबे जे मुजावरनि खे मां क़त्ल थो कराया न को काबो हूंदो न को केर बि वरी नज़र अंदाज़ थींदो मौलवी साहब चयो बादशाह यार इहा ई ग़लत सोच तुंहिंजी बीमारीअ जी वजह ऐं सबबु आहे ही तौबा कर अल्लाह का माफी वठ बरकातो नफल पढ़ बादशाह नफल पढ़ो किस्से मुख्तसर मां पंहिंजे मक़सद ते अचां बादशाह नफल पढ़ो माफी वरतई थोड़ी देर थी बादशाह जी तकलीफ़ ख़त्म थी दर्द ख़त्म थी विया नका माता जेको पानी बदबूदार हुयो पे ख़त्म थी पियो बादशाह हुकुम ॾिनो हुन जे काफ़िले में दर्जी भी हा मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग खटी भी हा कपड़ा उणण वारा भी हा रंगण वारा भी हा बादशाह हुकुम कयो तो सुभाणे के ॾींहं में हिन काबतुल्लाह शरीफ अला हिक आलीशान गिलाफ तैयार कयो गिलाफ थयो हिया तारीखी गाल तो के अर्ज कदो हला त सब का पेरी पेरी बैतुल्लाह शरीफ ते जेको गिलाफ चारियो हो सो तुबा हुमयरी अव्वल चारियो किन बुजुर्गन फरमाए हिकड़ो गिलाफ न 7 गिलाफ न चाड़िया बहरहाल मुंहिंजा दोस्त काबे ते गिलाफ चाड़े तवाफ करे हाणे निकतो पंहिंजे मंज़िल ॾे हलंदो हलंदो मके पाक खां 450 माइल अॻिते हलियो आहे हिकड़ो नंढड़ो ॻोठ आयो आहे कटड़े घर हा खजन जा बाग हा उते खूह हा बादशाह रात उते रहियो आहे न को जंग जो इरादो न को फतह जो इरादो वरी रात रहणी हुई खेमा लगे वया बादशाह पंहिंजे खेमे में रात जो टाइम चोवा उन्हनि 4,500 या 450 आलमन में हिकड़ो वॾो आलम बि हो उहो अध रात जो उथियो वा अची उथी उन सरज़मीन जो चक्कर लगाया हीअ घुमी फिरी वापस आयो अचे साथन के उथारी साथियो उठो उठो हिक अजीब ॻाल्हि ॿुधो सब मौलवी उठी वेठा हाँ उस्ताद छा गाला छा हुक्म फरमा लगो वदा पांच को तेरे ते ज़बूर इंजील में पढ़ो त रहमतुल लिल आलमीन जॾहिं दुनिया में ईंदो हुन जे विलादत मके पाक में थींदो ऐं उन जो गुंबज़ खज़रा मदीने पाक में बणजंदो मूंखे अल्लाह न भुलाईंदो हिन जे जगह ते पा रहियल आहियूं इहो मदीने वारे मीर जो मदीनो आहे ही मदीनो आहे जेकी मूंखे किताबनि में निशानियूं मिलियूं आहिनि अञा आऊं पोड़ो वया अवा जवान आयो हलो मुआइनो करियो ॾिसो सागर दा आया उस्ताद सागर जे आया वॾा दोस्त बुज़ुर्गो नक्शो समझ में अचे वियो चवण लगा हाँ हाँ उस्ताद ॻाल्हि सची आहे पोइ हाणे छा हुकुम आहे मौलवी साहब चयो हाणे हुकुम ही आहे त कंहिं बि सूरत में हितां हलणो न आहे इते रहणो आहे पोइ जे बादशाह माराए भले माराए छॾ जे बादशाह मारायो मरंदासीं इते दफन थींदासीं को त टाइम अहिड़ो ईंदो जो नबियुनि जो सरदार हिन सरज़मीन ते ईंदो मन अची पंहिंजे पेरनि कदमैन शरीफ़ैन सां पंहिंजे हॾियुनि खे लताड़े तप पंहिंजे लाइ साध सां
पर जे बादशाह जंग न कई छॾे ॾिनई त महबूब पांखे मिलंदो अगर पाण खे न मिलियो त पंहिंजे औलादन खे मिलंदो उन्हनि खे न मिलियो त उन्हनि जे औलादन खे मिलंदो उन्हनि खे बि न मिलियो उन्हनि जे औलादन खे मिलंदो मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग सुबुह जो टाइम थियो आहे बादशाह ऐलान कयो बाबा हलो मौलवी चवण लॻा असां कोन हलंदासीं अबा छाजेला साईं हिते रहंदासीं बादशाह चयो मौलवी साहबो अगर रहणो तव्हां के हो अवां मक्के पाक में रहो हा जिते आबाद हुए शहर हुयो हिते छा आहे उन मौलवी साहब चयो बादशाह जेको शहर तो ॾिसी आयो आं उहो काबतुल्लाह आहे पर हिन जगह ते उहो महबूब ईंदो जेको काबे जो भी काबो आहे बादशाह चो बड़े साहब तारीफ मुकम्मल करा गाल पूरी करे पान फरमाई ओ बादशाह जे महबूब करीम जेला जिया जिन जिन शहर में बादशाह तो हले उते तो जेला नारा लगा अग में तैयारो छो अग में रोड साफ छा अग में बैनर लगा अग में सिक्योरिटी जा इंतजाम चेक कया वया ये जेके भी नबी आहिल ये रसूलुल्लाह जा नुमाइंदा आहिल ये माहौल बनाइल पया ये रास्ता साफ कल पया ये सिक्योरिटी जा अंजाम कार सर अंजाम दियन पिया ये इस्तकबाल जेला मानो तैयार कल पया ये प्रोग्राम हलन वारो वा असल में इन कायनात जो बादशाह ऐ कायनात जो शहंशाह अल्लाह जो महबूब मिठड़ो मोहम्मद करीम आहे चाचो मौलवी साहब उन हबीब जो पूरो शान ॿुधा जे बादशाह जो पूरो शान तो ॿुधी त पोइ ईअं न जे पोइ छा कयां जे पहिरीं पहिरीं तूं मुंहिंजे लाइ हिकु मिंबर कुर्सी ठारा पोइ उन कुर्सीअ ते मां विहां पोइ अॻियां तव्हां वियो ये मौलवी वहन मुंहिंजा प्यारा महबूब न आयो नाहे 1000 साल बाद में अचणो आहे मदीने पाक जी सरज़मीन ते ज़िक्र मुस्तफ़ा जे महफ़िल लॻे पई आहे तुबा हुमियरी अॻियां वेठो आहे उहो आलम मुंहिंजे महबूब पाक जो पियो शान बयान फरमाए मुंहिंजे हबीब करीम जो मक़ाम ऐं मर्तबो जॾहिं हुन आलम बयान कयो आहे त उहो बादशाह पर पुठ मुंहिंजे महबूब करीम जो ग़ुलाम थिए पियो आहे जॾहिं शान ॿुधई जो नबी सगोरन भी जॾहिं महबूब जे शान ते निगाह विधी तो उन्हनि खे नबूवत विसरी वई उम्मती हुअण जो उन्हनि ख़्वाहिश कई इन बादशाह जॾहिं शान मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधो तॾहिं मुंहिंजे हबीब करीम जे उम्मती हुअण जी ख़्वाहिश कई मौलवी साहब खे जी मौलवी साहब हाणे सिर्फ़ तव्हां हिते न रहो मां बि अव्हां सां गॾु हिते ई रहां थो मां बि रहां थो हुकुम ॾिनई हिननि जे लाइ घर ठाहियो महबूब अञा आयो नाहे अचण में 1000 साल देर आहे मुंहिंजे दिलवरत मोहम्मद पाक जे मदीने जो रब बुनियाद पियो रखाए मदीने पाक जो बुनियाद पियो रखजे ओ मुंहिंजा दोस्त घर तयार छा हाणे बादशाह जो मौलवी साहब हाणे इहो घर तयार आहिनि वरी वाडा इंजीनियर राजा कारीगर बादशाह घुराए पाबंद कयो अदा हाणे हिकिड़ो आलीशान घर ठाहिणो आहे जंहिंमें अवां जे मुकम्मल कारगरी शामिल हुजे ॾिसण वारो तंग रहिजी वञे जेको ख़र्च ईंदो मां भरींदुसि राजा लॻे विया मुंहिंजा दोस्त वाधा लॻे विया घर तयार
लचोवा बादशाह आयो अंदर दाखिल को लचोवा दरवाजे ते बे हर शय चेक करे मुझा दोस्त तालो लगाया उन ताले ते शाही मोहर लगाए सील लगाए शाही मोहर लगाए बादशाह चाबियों हथ में रखो मुझा दोस्त एक खत लिखो वा वो खत खणी चाबी खणी मौलवी साहब जे खिदमत में आयो आहे मौलवी साहब आयो बादशाह का पूछो मौलवी साहब बादशाह घर ॾिठई पसंद आयो जी मौलवी साहब मां ॾिठो पसंद आयो वो अंदर वियो है कि मां अंदर न वियो अच्छा छाजे ला पर फरमाए मौलवी साहब यो घर मुझे ला ना है यो घर मां आमना जे लाल नबी जे सरदार जे ला बनायो मां नथो चाहियां मुझो कदम उन में लगे तेरी महबूब अचे उन का बाद महबूब मर्जी वारो आ जेके इन में घुराए हाने मौलवी साहब यो चाबियो ए यो खत तो के लिखे तो जा मुझे महबूब पाक जे हवाले कजा अर्ज कजा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह तो हम यरी अज का कई साल पेरे तुझे शान जो जलसो भी कयो वा मिलाद भी मलायो वा ए मुझा हबीब तुझे ला घर भी बनायो आहे ऐ हियो खत ॾिनो वा अर्ज़ कयो अच से त मदीने जा मीर कब्र हशर में तुबा हम यरे जे तोखे पारत हुजे और मुझा प्यारा मुसलमान भा त मिलाद मुस्तफा मलान शरक ना है बिदत ना है अल्लाह पाक जो तरीको वा नबियन सबोरन जो सिलसिलो आहे मुझा दोस्त बुजुर्ग सहाबा ऐ अहले मोहब्बत जो तरीको वा ए ओए मिलाद मुस्तफा जी महफिल जिन जे मन अक़द करण सा रब बे राज़ी थींदो वा त अल्लाह जो हबीब भी राज़ी थींदो आहे मुझा दोस्त हबीबन जो मिलाद आम कयो पंहिंजे घरन में ॻोठन में जेतरी तोखे रब तौफीक ॾिनी आहे नबी पाक जो मिलाद कर उर्स कर जेकॾहिं तो अमीर आहीं त पोइ त मुंहिंजा दोस्त तो कर पर जे गरीब मिसकीन आहीं न त किलो चांवरन जो भी पचाए पर यार के विसार न यार जी यादगिरी कर मुझा दोस्त बुजुर्ग ऐं उन का अलावा पंहिंजे शहर में ॻोठ में इलाइके में जिते जिते मिलाद नबी जो जलसो ऐं रैली निकिरे दुनिया जा सब कम छॾे उन में पाबंदी सां हाज़िर थींदा कयो पाबंदी सां हाज़िर थींदा कयो बिलखुसूस 12 रबीउल अव्वल शरीफ जो जुलूस उन में भरपूर शिरकत करनी आहे अवा ये अवा जे पासे में शहरा खोरवा जो बुधो तव चंद ॾींहं पोयां उते प्रोग्राम हो खोरवा वारा ॿुधाइनि पिया त असां हिन साल मिलादुन नबी जी जेका रैली कढंदासीं मिलादुन नबी जी 12 रबीउल अव्वल ते उन में ॿियूं गाॾियूं मोटरसाइकिल कारूं उहे पंहिंजी जा पर जेकी ट्रैक्टरन वारा रैली में शरीक थींदा उहे बि 300 ॼणा आहिनि 300 ट्रैक्टर ईंदा हुजूर जी रैली में मुझा दोस्त मिलादुन नबी जी रैली आ रब तो के जेका ब सवारी ॾिनी आहे उहा सवारी खणी उन साण हुजूर जी महफिल में मिलाद जी रैली में शिरकत करनी आ मुझा दोस्तों हजरत सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैहि पहिरी मर्तबा जॾहिं उम्रे ते आयो तो हुजूर जी दरबार में शाही ताज पाए पो आयो मानन जो बादशाह ये हुजूर जी दरबार आ इते जेको भी इंदो वा कंध झुकाए इंदो वा अदब सां इंदो वा नियाज ऐं निवड़त सां इंदो वा तू यो शाही लिबास ऐं पाए करे ताज पाए आयो आ बादशाह चयो दा यो मुंहिंजो कमाल ना आहे हियो तख्त हियो ताज मूंखे इन दिलबर मोहम्मद जे सदके मिलियो आहे मां रसूलुल्लाह खे निखारण आयो आहियां मुंहिंजा हबीब हियो तुंहिंजे करे रंग रतो आ हियो तुंहिंजे करे महफिल मचिया त मुझा दोस्त असा जो ईमान आ केर मञे या न मञे पर असा के घर में जेका मानी मिलंदी आहे ॾियण वारो रब आहे सदको आमना
आमिना जो लाल जो आए पान फरमायो वल्लाहु मुची वल्लाहु युची व अना कासिमुल रब नींदो आ मां मोहम्मद करीम विरहाईंदो आहियां। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात तवां सा सभिन के महबूब जे मिलाद जो बरकतो नसीब फरमाए। मां आखिर में हजरत उस्तादुल असातिज़ा मखदूम मुहसिन आले सुन्नत अल हाफिजुल कारी हजरत सैयदी व उस्तादी अल हाज क़िबला से हाफिज मोहम्मद अल मारूफ सही नाले में तो खलीली नक्शबंदी साहब दामत बरकातुल आलिया के मुदा दोस्त बुजुर्गो सभी में कल्ब सा मुबारकबाद तो पेश गया। ऐ साईं जा साहबजादा हजरत मौलाना साईं अब्दुल कुद्दूस साहब खतीब अहले सुन्नत बरादरम साईं गुलाम नबी साहब ऐ बरादरम हाफिज अब्दुल हफीज साहब या साईं जा शागिर्द मुरीद मुतल्लिकीन मुहिब्बीन ऐ बिल खुसूस तलहार शहर जा उशाक जिन अल्हम्दुलिल्लाह हर साल वांगर अज भी ही कामयाब जलसो मुनक्किद करे दिखारियो वा। दुआ आहे रब करीम अवां जो ऐ असां जो ये अकीदतों ऐ मोहब्बतों पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए, बारगाह रसूल में रब का करीम कबूल फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात मुझे चवण